चिनासिन वाक़िआ कयूं घोटकी में मीरानी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। दाद जी घड़ी में मामूली ॻाल्हि तां मीरानी बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान मुबैना फायरिंग सबबि गोलियूं लॻण जे नतीजे में अमीर अली मीरानी ऐं वकार मीरानी ज़ख़्मी थिया आहिनि। वाक़िए बाद ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल आंदो वियो आहे। ज़ख़्मी धुर जे माण्हुनि एहतजाज कंदे जवाबदार कुर्बान माशूक ऐं बिलावल ऐं अताउल्लाह मीरानी ऐं ॿियनि हमलो करे फायरिंग कई आहे, जे सबबि असां जा 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हुननि चयो त जाबदार बाअसर आहिनि, असीं मिसकीन आहियूं, तंहिं करे जाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कई वञे। वाक़िआ कयूं घोटकी में मीरानी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त दाद जे घड़ी में मामूली ॻाल्हि तां मीरानी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान मुबैना फायरिंग लॻण करे गोलियूं लॻण सबबि अमीर अली मीरानी ऐं वकार मीरानी ज़ख़्मी थिया आहिनि। वाक़िए बाद ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।